अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। टंडो इलायार मां पीर अल आज़ाद जी ख़बर शामिल कंदासीं। अल ख़िदमत फाउंडेशन पारां बेसहारा माण्हुनि लाइ विंटर पैकेज डिस्ट्रीब्यूशन जो प्रोग्राम ऑर्फिन केयर सेंटर में मुनक़िद कयो वियो। जन में सरपरस्त आला अल ख़िदमत टंडो इलायार खुर्शीद आलम खोखर, सदर आसिफ भाई, अल ख़िदमत टंडो इलायार रियाज़ हुसैन सबा पोटो, अल ख़िदमत एजुकेशन जनरल सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट टंडो इलायार ऐं मिसिज़ हुसैन ऑर्फिन केयर सेंटर इंचार्ज पूर्ण शिरकत कई। आयल मुस्तकीम में 100 डिनर सेट ऐं 200 कंबल विराया विया। उन मौक़े ते सरपरस्त आला अल ख़िदमत टंडो इलायार खुर्शीद आलम खोखर चयो त कोविड हुजे या ॿोॾ हुजे, असीं हर लम्हे ग़रीब मिसकीन माण्हुनि जी बिना रंग नसल जी ख़िदमत कई आहे। ग़रीब मिसकीन ऐं बेसहारा माण्हुनि जी ख़िदमत असांजो अवलीन फ़र्ज़ु आहे। अल ख़िदमत ऐं उन जी पूरी टीम सरगर्म रही। उन मौक़े ते रियाज़ हुसैन सबा पोटे चयो त तालीम ऐं एहसास वाहिद ज़रियो आहे जंहिं जे ज़रिए तब्दीली आणे सघिजे थी। चाइल्ड लेबर के ख़त्म करण जे लाइ मिलिट्री डायमेंशनल अप्रोच अपनाइणु घुरिजे ऐं हर फ़र्द खे पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो। असांखे ॿुधाइणो पवंदो त कमु करण सां ॿारनि जी शख़्सियत ते कीअं असरु थिए थो, उन जी सिहत ते कहिड़ा कहिड़ा असर पवनि था। माण्हुनि खे सुजाॻ करिणो पवंदो ऐं उन में सरहदी वारा ग़रीब मिसकीन माण्हुनि जी मदद कनि। गवर्नमेंट इदारा पंहिंजो किरदारु अदा कनि। शाम जी शिफ्ट में स्कूल हलाइनि त जीअं ॿार जेके कमकार चाहिनि था उहे कमकार सां गॾोगॾु तालीम पिराए सघजनि। उन मौक़े ते हुन चयो उन्हनि जे खाधे जो इंतज़ाम स्कूल में कयो वञे, उन्हनि खे मुफ़्त सिहत जूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि ऐं ॿियनि चयो त असांजो कमु ग़रीब माण्हुनि जी मदद करणु आहे। ग़रीब माण्हुनि जी मदद करे दिली सुकून मिले थो। सिंध जो उहो दस्तूर रहियो आहे त अमीर अमीर थींदो वञे थो ऐं ग़रीब ग़रीब ई रहिजी वञे थो। असांखे इन दस्तूर खे ख़तमु करिणो आहे।